जंहिं मारियो हूंदो उन मथा कंदा। दुश्मनी त वारिस खान दलाल खान जी हलंदड़ आहे, पर असांखे वारिस खान जो बाग किथे छॾींदो? क्यों पे घबरांदे हो? रईस वधाऊ देंगे ठा देला ठा करा पई मोटा थी ठा करण लाइ वियो आहे छा? न न या तू इंतवा घुरंदे लाए चाचा चिबड़ रेस तू रेस के कुछ कोन कंदो, मरंदासीं त तूं या असां मरंदासीं, सो बि यम करे पिछे लदा चावनी न ते क्यों बैठे? अरे मूंखे कहिड़ो लाचार आहे जो मां लॾो खणी वञा? हिन वक्त सब खां पहिरें वेझा माइट चिबड़ वारा हिन रईस जा, जेकॾहिं जवाबी कार्रवाई थी न त अॻ में चिबड़ खे मारींदा। इहो छा पियो चई गुलाम कादर? माण्हुनि खे ख़बर हुजे न हुजे तूं वतो होका ॾींदो त चिबुड़ जेको आहे दिलावर खान जो माइट थी वियो आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न सभु करे पहलू जवाबी कार्रवाई वटि चिबड़ मरसी। हल ढोलू हल तोता कदे हली वेहूं। हा बा हा, ये दुश्मनी वारा माण्हू ये सरेआम न घुमंदा आहिनि, वञी किथे वेही रहो लिकी। हा मला ते वञ चाचा चिबड़, मला ते वञ, पर कोशिश कजांइ त ईअं अकेलो न निकिरजांइ, किथे मारजी न वञे यम यम करे। हल त चिबड़ सवेल ई हलूं। हल 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 बा हल। माई जन्नत जे कम जे लाइ मां तोखे पैसा ॾिना हा, तूं उन कम जे लाइ को बि कदम ना है खयो। खयो थम मां आऊं त पंहिंजी तरफा पूरी पूरी कोशिश कंदी थी रहा। कोशिश न, मांखे तूं अहिड़ो कम करे ॾेखार जो हिन खैरा जो तरह लॻी वञ तरह ऐं खुड़न पेरे हीअ हवेली छॾे निकिरी वञे। आए हाय, इन लाइ त ॾींहं रात वेठी सोचां त माई इन खैरा के हितां कीअं भॼाइजेसि। सोच माई सोच, मूंखे तूं अहिड़ो कम करे ॾेखार, मां हाणे खैरा खे हवेलीअ में वेहण बर्दाश्त ई नथी करे सघां। साइण कुछ बि कंदियूंसीं, मूंखे नथो लॻे त खैरा ई हवेली छॾे वेंदी हली। आउं सोचां थी को अहिड़ो कम कजे जो इहा खैरा जेका आहे न कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल ई न रहे। हा छा सोचियो अथी जो खैरा मुंहुं न खणी सघे? पहिरियां इहो सोच त खैरा हिते कंहिंजे सहारे आई आहे। सहारो? खैरा पंहिंजी धीउ जो संग ॾेई पोइ त हिते आई आहे न, ऐं दिलावर जो बि सॼो ख्याल उन तरफ़ आहे। इन करे त चवां थी त इन खैरा छॾे इन छोरी खे बदनाम। हा माई, कुछ समझण जी कोशिश कर। हाणे समझस जॾहिं छोरी जे मथां इल्ज़ाम हणी पाण ॿई ॼणा बीही रहंदासीं न, ख़बर अथई वॾो साईं इन निभागी खैरा सां गॾु छोरी जो बि कारो मुंहुं करे तड़े घरां कढी छॾींदो, पोइ तड़जी वेंदियूं तड़जी। वारिस खान बि हली पियो, हाणे दुआ कर त हाकिम खान बि हली पियो। हाकिम खान त असांजो मोहसन आहे, हुनजे हलण जी मां दुआ कीअं घुरंदुसि? को बि मोहसन न आहे, सभु मुफ़ादी माण्हू मुफ़ादी पंहिंजे मुफ़ाद जे ख़ातिर असांखे इस्तेमाल कंदा रहंदा आहिनि। हिन वक़्तु हाकिम खान खां 5 लख बयान वठी चुका आहियूं। इन जे करे चवाए थो त हाकिम खान मरी वियो त असांजे मथे जो सूर बि ख़तम थी पवंदो ऐं मुफ़्त में असांखे पैसा अची वेंदा। न मजू, जेकॾहिं बयान वरितो आहे त कम बि करणो पवंदो। दिलावर खान खे ख़तम करणु एतिरो आसान न आहे जेतिरो असां समझी आया आहियूं। कुछ भी हुजे, पर इहो कम हर हाल में करणो पवंदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ हली जांच कयूं था। वारिस खान जे तॾे ते दिलावर खान ज़रूर ईंदो। जीअं ई वॾो वापसि मोटंदो त असुल घोटे था रखियोसि, घोटे। दिलावर खान ऐं वारिस खान जी दुश्मनी हलंदड़ हुई, उहो हुनजे तॾे ते कीअं वेंदो? घणो करे त इहो कम ई दिलावर खान करायो आहे। भले कम इहो दिलावर खान करायो हुजे, पर ॿाहिरो बनो रखण जे लाइ ज़रूर वेंदो। जेकॾहिं दिलावर खान वेंदो त वापसि असां बि हुनखे कोन छॾींदासीं। इन जे करे चवाए थो माला तो हलूं, वाट ताड़े हुनजी वेही रहो। ईंदे या वेंदे जीअं ई मिले त असुल घोटे था रखोसि, घोटे। ऐं दिलावर खान खे ख़बर पवे त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे, मज्जू। ऐं मज्जू कंहिंखे माफ़ न कंदो। सिर्फ़ मज्जू न, मज्जू सां गॾु नजीब भी आहे, नजीब। हिकु धमाको वारिस खान जो थियो आहे ऐं ॿियो धमाको दिलावर खान जो कयूं। पोइ हिन तर जे वॾेरनि जे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वेंदी, ज़मीन। पोइ चङनि भलनि हथनि खे लेटाइण जी सघ रखनि था। इन्हीअ करे त चवां थो त हाणे इन कम में देर थियण न घुर्जे। जेकॾहिं साम्हूं आयो न पोइ पाण छॾींदासीं, पोइ छो त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे, मज्जू।
ऐं मुंहिंजो कंहिंखे माफ़ न हे कदो त पोइ अच त ॾिसो दिलावर खान पाण सां कहिड़ा चतीर गॾु खणी थो घुमे। अच निसार खान मां खान थी ॻाल्हायां। खान तव्हांखे वारिस खान जे क़त्ल जी ख़बर पइजी वई हूंदी। ख़बर त पइजी वई आहे पर मां उन वक़्तु हेॾे ॿाहिरि हुयुसि। खान तव्हां मथां कुझु शक वञे थो? मूं वटि हिकु न पर 10 शायदि आहिनि त मां उन वक़्तु हेॾां खमीस खान वटि हुयुसि। हिन वक़्तु कीअं यादि कयो अथव? हिन वक़्तु मूंखे शक आहे त जिते मां आहियां न इन करे जेकॾहिं तव्हां पुलिस खे मोकिलींदो त असां उन्हनि खे ॻोल्हण में कामयाब वेंदासीं। DSP साहब ॻाल्हि कयो, तव्हां किथे आहियो? मां पुलिस मोकिलियां थो। इब्राहिम दिलशेर जे ॻोठ मथां जेको बाग आहे न हिन वक़्तु असां उते आहियूं। तव्हां बि पुलिस खे उते ई मोकिलियो। छा तव्हांखे पूरी पक आहे त तव्हांजो पुटु उते ई आहे? हाँ DSP साहब, इब्राहिम दिलशेर सां गॾु मुंहिंजे पुट ऐं मुंहिंजे नौकर रमुअ खे ॾिठो वियो आहे। तव्हां ॻोल्हा जारी रखो, मां सिकंदर खे जल्दी मोकिलियां थो। ॾे ख़बर पुलिस अचे पई? हाँ पुलिस बि अचे पई पर असांखे ॻोल्हा जारी अचो। परायो मसलो असांजी किची में छॾियोसीं। अरे अरे खुदा खे मञो, खुदा खे मञो, हिनखे शहर खणाए हलो। हाँ इब्राहिम, खान जो पुट मरी चुको है। छा? हाकिम खान तो जो मसलो असांजी इज्जत में पइजी वियो आहे। सबूत खे ख़त्म करण जे लाइ खान जे कमदार खे मारे छॾ। न हाकिम खान न, असां कमदार खे नथा मारे सघूं। यार मूंसां गॾु तव्हां बि सूरन में अची वेंदो। जेकर तव्हां खान जे कमदार खे मारे छॾियो न असां मथां कोई बि सबूत साबित कोन थींदो। वॾे मसले में शरी हाकिम खान, वॾे मसले में। खान जे कमदार खे मारे तव्हां लाश दरिया में फिटी करे अचो। इब्राहिम हमरा नहीं तो
सी छातो कर छेड़े गोली हण कुत्ते के पूरो करस दोस्त जे कातुल सां दुआ नथो करी सघां।
वारिस खान जो बदी ॾाढो ॾुख थियो, ॾाढो ॾुख थियो। जिथे बाहि बरे उहा जाइ सड़े। ज़ख़्म त असांजी दिलनि खे रसियल आहिनि दिलावर खान, असांजी दिलनि खे। हा हालार साईं, इहो त ज़ाहिर आहे, ॾुख त पंहिंजनि खे थींदो आहे। मूंखे कसम आहे पंहिंजे भाउ जे खून जो दिलावर खान, भाउ जे कातिलनि खे कॾहिं बख़्श न कंदुसि, कॾहिं न बख़्शींदुसि। पोइ छो न उहे खान खान जा पुट हुजनि। हिन वक़्त ताईं भला तव्हांजो शक केसि ताईं वञे थो ऐं पुलिस जी जांच केसि ताईं पहुती आहे? तव्हां त बखूबी ॼाणो था दिलावर खान त हितां जी पुलिस केतिरी नाकार आहे। जेको कुझु करणो पवंदो मूंखे करणो पवंदो। सिर्फ़ सुभाण को ॾींहुं गुज़रे पोइ हिन तरह खे महशर जो मैदान न बणायमि त मुंहिंजो नालो बि हालार खान नाहे। हालार खान, असां में को कमकार हुजे त असां हाज़िर आहियूं। वारिस खान सां असांजी का बि दुश्मनी कोन हुई, बाक़ी थोरी घणी रंजिश हुई बि त उहा मुंहिंजे भाउ हाकिम खान जे करे। हुन सां ज़ाती इख़्तिलाफ़ असांजो को बि न हो। अदा तव्हांजी वधि मां वधि इज़त कंदो हुयो ऐं मूंखे बि पूरी पक आहे त तव्हां हुनजी पुठीअ पोयां वार न कयो हूंदो। हालार खान, मां एतिरो कमज़ोर न आहियां जो पंहिंजे दुश्मन खे पुठीअ में वार कयां। मां त पंहिंजे दुश्मन खे बोलाए बोलाए मारींदो आहियां। मां बि तव्हां मां इहा ई उमेद रखां थो त अदा जे क़त्ल में तव्हांजो परे परे ताईं को बि हथ न। वारिस खान जे कातिल खे ॻोल्हण लाइ मां पंहिंजो पूरो पूरो ज़ोर लाईंदुसि ऐं जीअं ई का खड़क पई मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। कुझु वाट मिली चुकी आहे। अदा जा कातिल घणो वक़्तु लिकी न सघंदा। ख़ुदा कंदो त तव्हां जल्दी कातिलनि ताईं पहुचंदो। हाणे मोकिलण घुरे। अल्लाह तव्हांखे सब्र जमील अता फरमाईंदो। समझा तो दिलावर खान पूरो थी वियो आहे। हाणे मुसीबत खे निकिरणु खपे। जेसीं ताईं हुनजा मथां बि गोली न हणंदासीं ओतिरो ताईं तव्हां न हलणो। मां हुन खे पास हो जा।